अल्लाह अवां जे मथां नेमतुनि खे वधाइण फरमाईंदो। इहो रब जो वाइदो आहे। अवां शुक्र अदा कंदा ऐं शुक्र बि हुजे यकीन जो शुक्र। मुंहिंजा अल्लाह साईं तो मूंखे अखियूं अता फरमाए, ए अल्लाह तुंहिंजा किरोड़ अहसान। मुंहिंजा रब साईं तो मूंखे कननि जहिड़ी नेमत अता फरमाई, ए मुंहिंजा रब साईं तुंहिंजा किरोड़ अहसान जो तूं मूंखे अहिड़ी कननि जहिड़ी नेमत अता फरमाई। ऐं अवां वञी करे इन्हनि नेमतुनि जो वञी करे क़दुरु उन्हनि खां पुछो जेके मरीज़ आहिनि। अॼु मां हिकिड़े मरीज़ खे ॾिसी आयुमि जंहिं वीचारी जी हितां जंग कटियल हुजे, कैंसर जो हुनखे मर्ज़ थी पियो, हितां जी 70 खां हुनजी जंग कटियल, माल जी का खोट कोन, का जेको आहे हुनजे अंदरि कमी कोन, हर क़िस्म जो माल, अरबनि जा कारोबार हुन जा लॻा पिया आहिनि। पर चए पियो त जेका नेमत अल्लाह तबारक व तआला जंग जी सूरत में मूंखे अता फरमाई ज़िंदगी भर, उहा नेमत जेका हिकु जंग जे ख़तमु थियण जी सूरत में उहा नेमत वरी मूंखे ज़िंदगी भर नथी मिली सघे। अल्लाह तबारक व तआला जी नेमतूं आहिनि या कोन्हनि? अल्लाह पाक जो बानो शुक्र अदा कंदो, अल्लाह पाक उनजी नेमत खे वधाइण फरमाईंदो। मुंहिंजा दोस्तो, शुक्र एॾी वॾी अज़ीम नेमत आहे ऐं शुक्र जे अंदरि का टैक्स बि कोन्हे, उनजे अंदरि को ख़र्चो बि कोन्हे, उन में का साईं मुंहिंजे खे चवां उनजे मथां का पाबंदी बि कान्हे। शुक्र अदा करे इंसान अल्लाह तबारक व तआला जी ख़ुशीअ जे लाइ, रब जी रज़ा जे ख़ातिर। हाणे अल्लाह तबारक व तआला अॻिते वरी पंहिंजे नेमतुनि खे मज़ीद बयानु फरमायो। फरमाईंदो हुव अल्लज़ी ज़राकुम फ़िल अर्ज़ि व इलैहि तुहशरून। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जी ज़ात उहा ई आहे जंहिं अल्लाह तव्हांखे अखियूं ॾिनियूं, जंहिं अल्लाह तव्हांखे कन ॾिना, जंहिं अल्लाह तव्हांखे दिलियूं अता फरमायूं। फरमाईंदा उहा ई ज़ात आहे जंहिं अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इन ज़िंदगी जहिड़ी नेमत अता फरमाई। इहा ज़िंदगी जहिड़ी नेमत वॾी अज़ीम नेमत आहे। काश जो इंसान इन ज़िंदगी जो क़दुरु करण वारो बणिजी पवे। वॾी नेमत आहे इन ज़िंदगीअ में। अवां हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह चयो, मुंहिंजे सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, फरमाईंदा रब अवां जे लाइ जन्नत जे अंदरि अहिड़ो हिकिड़ो वण थो लॻाइण फरमाए जो 500 साल अरबी घोड़ो उन वण जी छांव जे अंदरि जेकॾहिं भॼंदो रहे, 500 साल भॼण जे बावजूद बि उन वण जी छांव कुटाए नथो सघे। ऐं अवां इनखे इन मंज़र में ॾिसो जंहिं वक़्त में इंसान जा गुनाह एतिरा गुनाह हूंदा जो सिज जेको आहे नेज़े ते हूंदो, माना एतिरो सिज जेको आहे बांह मथे खणो त इन खां बुलंदी ते सिज हूंदो। इन वक़्त में जेकॾहिं अवां असांखे जन्नत जे वण जी छांव मिली पवे, अवां ॾिसो त अल्लाह तबारक व तआला जी केॾी अज़ीम नेमत आहे। फरमाईंदा वहुव अल्लज़ी ज़राकुम फ़िल अर्ज़ि, मुंहिंजे अल्लाह पाक जी ज़ात आहे जंहिं अवां खे इन धरतीअ ते पैदा करणु फरमायो। फरमाईंदा व इलैहि तुहशरून। फरमाईंदा वरी न अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे तरफ़ अवां सभिनीनि खे मोटायो वेंदो, अवां सभिनीनि खे मोटायो वेंदो। मुंहिंजा दोस्तो, इहा ज़िंदगी एॾी अज़ीम नेमत आहे। असां ज़िंदगी जे अंदरि जेकॾहिं इंसान, अवां पंहिंजियूं नौकरियूं ॾिसो, पंहिंजी ज़िंदगी ॾिसो, अवां जा बच्चा थिया, अवां खे बच्चा पैदा थिया, उहे वॾा थिया, उहे जवान थिया, उन्हनि शादियूं कयूं, ठीकु आहे, अवां महिनत कई, अवां उन्हनि जे मथां पंहिंजो सरमायो लॻायो, पर यादि रखो जेका इंसान जी ज़िंदगी गुज़री वई, ज़िंदगी जी क़ीमत कोई बि अदा नथो करे सघे। ज़िंदगी जी क़ीमत जेका आहे काइनात जे अंदरि कोई बि अदा नथो करे सघे। जेकॾहिं इंसान ज़िंदगी जी क़ीमत अदा करे सघे हा त काइनात जे अंदरि वॾा मालदार जेके आहिनि उहे हिन दुनिया जे तख़्ते ते हलिया न वञनि हा। अवां असां ॾिसो, अॼु मां वियो मेॾे डंडजाम, असांजो पुराणो इलाइक़ो इहो आहे, 2002 खां 2-3 साल उते रहिया हुआसीं। उते ॾिठासीं नंढा जेके ॼावा हुआ उहे वॾा थी विया, उन्हनि खे ॾाढ़ियूं अची वियूं, बिल्डिंगियूं तब्दील थी वियूं। जिन स्कूलनि जे अंदरि असां पंहिंजा बचड़ा पंहिंजी भेनरुनि भाइरनि खे पढ़ायोसीं, उन्हनि जी तब्दीली अची वई। जेके अॻे नंढा खीर पियाक बच्चा हूंदा, अॼु उहे बिज़नेस था कनि, उहे असां कारियुनि जा कारोबार था कनि, उहे अलाए कहिड़ा कम था कनि। अहिड़े नमूने सां इहा 20 साल जेको आहे ज़िंदगी गुज़री वई। पर अवां ॾिसो त इंसान जेको आहे हिन तब्दीली खे त ॾिसे थो, पर इहा ज़िंदगी जेका गुज़री वई, इहा साॻी ज़िंदगी हिते बरक़रार रहंदी। इहे वण टिण बि बरक़रार रहंदा, इहे हवाऊं, इहे आसमान, इहे ज़मीनूं बरक़रार रहंदियूं। अवां असां पंहिंजो वक़्तु गुज़ारे करे क़बर जे अंदरि हलिया वेंदासीं। क़बर खां बाद में न असांखे माण्हू कमु ईंदा, न असांखे दुनिया जा इहे कारोबार कमु ईंदा, न अव्हांखे दौलत कमु ईंदी, न असांखे साईं मुंहिंजे खे चवां ॿिया के बिल्डिंगियूं मालात कमु ईंदा। जेकॾहिं क़बर जे अंदरि हितां वञण खां बाद में असांखे कमु ईंदो त इहो ज़िंदगी जे अंदरि हिकु दफ़ो जेकॾहिं अलाह जो नालो वरितो हुयोसीं, रब जो ज़िक्र कयो हुयोसीं, इहो रब जो ज़िक्र क़यामत जहिड़ी असांजो वकील बणिजी करे बीह रहंदो। ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखो, अल्लाह तबारक व तआला इन ज़िंदगी जे बारे में सवाल कंदो। वरी नेमत अथव इहा ज़िंदगी, जहिड़ी तरह माल जे बारे में रब सवाल कंदो, अहिड़ी तरह ज़िंदगी जे बारे में बि सवाल कंदो। माल किथां आंदी, कीअं कमाई, किथे ख़र्च कई ऐं उनखे कहिड़े अंदाज़ में कमाई। इन माल खे जेको आहे तव्हां हलाल जे तरीक़े सां कमायो, हराम जे तरीक़े सां कमायो। ज़िंदगी खे तव्हां कहिड़ी जॻह ते इस्तेमालु कयो, सही जॻह ते इस्तेमालु कयो, ग़लति इस्तेमालु कयो। इन ज़िंदगी जे बारे में अल्लाह पाक असां खां सवाल फरमाईंदा। सो फरमाईंदा असां सभिनीनि खे अल्लाह पाक जे तरफ़ जमा कयो वेंदो। वहुव अल्लज़ी युहयी व युमीत।
ऐं वरी फरमाई 3 नंबर ते अल्लाह जी सिफ़त बयान फरमाई क़ुर फरमाई त उहा ई अल्लाह जी ज़ात आहे जंहिं असांखे ज़िंदा फरमायो वई उमीद ऐं वरी उहो ई अल्लाह पाक असांखे मौत ॾियणु फरमाईंदो ज़िंदा करण वारो बि अल्लाह मौत ॾियण वारो बि अल्लाह जॾहिं अव्हांखे इन शइ जो यकीन थी पवंदो त अव्हां इन यकीन जे तहत तव्हां जॾहिं ज़िंदगी गुज़ारींदा त अव्हांखे दुनिया जे अंदरि इब्लीस शैतान ज़िंदगी खां भड़काइण जी जेका आहे सलाहियत ताक़त नथो लॻे अव्हां जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत खे अल्लाह पाक जे मथां रखंदा त पोइ इंसान जेको आहे पंहिंजे हलाल कम जे करण में नेकी करण में कंहिं बि क़िस्म जी घबराहट उनखे पैदा न थी पवंदी हूअं बि इंसान दुनिया जे कमनि में घबराए कोन थो घबराए थो त सिर्फ़ु दीनी कमनि जे अंदरि मथां माल ख़र्चु कयां त माल खुटी वञे मथां जेको आहे हेॾे नमाज़ पढ़णु अचां या नेकी जा कम कयां या चङाई जा कम कयां अल्लाह जे रज़ा जा कम कयां त मथां इहो वक़्तु बि बरपिया दुकान जे अंदरि नुक़सानु अची वञे मथां नौकिरीअ मां साहब कढी छॾे मथां फलाणो कमु थी वञे जीअं अॼु हिकिड़े अमरा सां मुलाक़ात थी उहो पंहिंजे साहब जी एतिरी ख़िदमत पियो करे एतिरी ख़िदमत पियो करे जो मूं हुनखे चयुमि अल्लाह जा बाना जेतिरी ख़िदमत पंहिंजे हिन साहब जी करे थो छो सम्झे थो न इन जे हथ में मुंहिंजी पघार आहे जेकॾहिं एतिरी ख़िदमत एतिरी इबादत काइनात जे रज़ाक जी करे त तोखे हिन दुनिया जे इंसान जी चापलूसी करण जी ज़रूरत ई कोन पवे असां वटि जेको आहे वहिंवार हले थो उबतड़ असां वटि अख़लाक किरदार रब सेखारियो अबे अम्मा जो अदब कयो वियो रब सेखारियो अल्लाह जे हबीब फरमायो पंहिंजे वॾनि जो अदब कयो उहो वियो वॾनि खे फरमाई त नंढनि ते शफ़क़त कयो उहे विया पर तव्हां ॾिसो त वॾो हुजे नंढो हुजे उनखे भाउ जे अदब जो अख़लाक कोन्हे पंहिंजे अबे अम्मा जे अदब जो अख़लाक कोन्हे अछी ॾाढ़ी वारे जे अदब जो अख़लाक कोन्हे पंहिंजे पाड़े वारे जे अदब जो अख़लाक कोन्हे उनखे तरबियत कोन्हे पर पंहिंजो साहब भली नंढो ॿारु हूंदो न साहब जे साम्हूं बि साईं साईं कंदो उहो साहब जे साम्हूं जीअं साहब हुनखे सॾु कंदो न फौरन ईअं भॼी अचे साम्हूं बीहंदो जीअं न कुते खे लूड़ कबो भॼी साम्हूं बीहंदो ठीकु आहे पंहिंजे साहब सां तूं वफ़ादारी करे थो मुंहिंजा दोस्त पर ॻाल्हि आहे जंहिं वक़्त में इहा वफ़ादारी पंहिंजे अलाह जी ज़ात सां कंदे अल्लाह तबारक व तआला तोखे दुनिया वारनि जो मोहताज न बणंदो दुनिया वारनि जी मोहताजी तुंहिंजी खसणु फरमाईंदो अॼु असां ॾिसो इंसानियत जेका आहे पंहिंजे बोस जी पंहिंजे वॾनि जी एतिरी ख़िदमत एतिरो उन्हनि जो ख़्यालु रखे थी उन्हनि जे उथण वेहण जो ख़्यालु वेहनि त साहब जे लाइ उथी बीह रहनि ऐं वरी साईं मुंहिंजो साहब हुकुम करे फौरन भॼंदो वञे उनजे लाइ जेको हुकुम करे साम्हूं अची करे पेश करे पर अल्लाह तबारक व तआला जे हुकुम ते इंसान लबैक चवण जे लाइ तयारु न आहे इन जे करे दुनिया ते इंसान धिका थो पए सो क़ुरान फरमाए त वहु अल्लज़ी युहयी व युमीत फरमाए त ज़िंदगी ॾियण वारो बि अल्लाह मौत ॾियण वारो बि अल्लाह वला इख्तिलाफ फिल लैल वन नहार फरमाए त ॾींहं ऐं राति खे मुख़्तलिफ़ करण वारो अल्लाह राति खे आणण वारो बि अल्लाह ॾींहं खे आणण वारो बि अल्लाह फरमाए त न बरसातुनि खे आणण वारो बि अल्लाह हीअ जेका अव्हां हवा ॾिसो था इन हवा खे बंदि करण वारो बि अल्लाह इन हवा खे हलाइण वारो बि अल्लाह अव्हां असांखे औलाद ॾियण वारो बि अल्लाह अव्हां असांजी औलाद खे रिज़्क़ ॾियण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी आहे अव्हां पंहिंजे रब जे मथां तवकुल रखो भली अव्हांखे केतिरी बि औलाद हुजे तव्हां कसीर औलाद जी गिणती न कयो या घर जे न हुजण जी गिणती न कयो तव्हां अल्लाह ते तवकुल रखो हलाल रिज़्क़ कमायो अल्लाह पाक पाण ई तव्हांजे मामलनि खे जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो रब साईं पाण ई तव्हांजे मामलनि खे पंहिंजी कुदरत सां हल करणु फरमाईंदो ईअं आहे या कोन्हे पहिरियां तव्हां नंढा हुया बचड़ा हुया तव्हांखे ख़र्ची मिलंदी 10 रुपया अॼु तव्हां वॾा थिया उनखां बाद में अव्हां शादी कई अव्हांखे औलाद थी अव्हांखे घरवारी थी हे दुनिया वारा इंसान तव्हांजूं ज़रूरतूं पूरियूं नथा कनि जंहिं वक़्त में तव्हांखे 100 रुपयो कमाइण जी बि सलाहियत कोन हुई अॼु अल्लाह जी महिरबानीअ सां अल्लाह पाक तव्हांखे हज़ारनि जी तादाद में रब साईं तव्हांखे रोज़ी कमाए करे तव्हांजे घरनि खे हलाए थो तव्हांजे घरनि खे आबाद रखण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे अल्लाह खां सवाइ कोई कोन्हे न इंसान जो अकुल आहे न इंसान जी तालीम आहे कुझु बि कोन्हे इहे दुनिया जा सभु जो सभु असबाब आहिनि मुसब्बबुल असबाब इन्हनि असबाबनि खे हलाइण वारी ज़ात सिर्फ़ु सिर्फ़ु मुंहिंजे अल्लाह जी आहे इहो जेकर इंसान यकीन रखंदो इन इंसान जो यकीन कामिल थींदो त उनजे रिज़्क़ में बरकत पवंदी ऐं उनखे कॾहिं बि धचको न लॻंदो जेकर इंसान यकीन रखंदो न पंहिंजे अकुल जे मथां मां वॾो पढ़ियल लिखियल आहियां मूंखे वॾी सम्झ आहे मां वॾो कारोबारी ज़हनियत जो माण्हू आहियां मूंखे वॾो अकुल आहे मूंखे सम्झ आहे मूंखे ताक़त आहे जेकॾहिं मां करणु शुरू कंदो अल्लाह जी रहमत खजी वेंदी पोइ अचानक अहिड़ो धकु लॻंदुसि बूथ वञी करे हेठि भित में लॻंदुसि ज़मीन में लॻंदुसि उनखां बाद में कोन खे संभालण जे लाइ तयारु बि कोन हूंदो अॼोके वक़्त में तव्हां ॾिसो मिट हुजे माइट हुजे त को जेकॾहिं किरे थो न उनजे मथां तमाशा बीह करे ॾिसंदा त इहो जेको आहे खिले थो इहो जेको आहे किरी पियो हेठि मुंहुं भर पर उनजी मदद करण जी कोशिशि कोन कंदा तंहिंजे करे अॼोके वक़्त में फरमाईंदा आहिनि त तव्हांखे जेकॾहिं तकलीफ़ अचे मुसीबत अचे सब्र कयो दाह ॾियणी हुजे रब खे दाह ॾियो माण्हुनि खे दाह न ॾींदा कयो माण्हुनि खे दाह ॾींदो माण्हू तव्हांजो तमाशो बणाईंदा ॾिठो ई फाथो आहे अॼु मुसीबत में आहे रड़ींदो करे कल्ह असांजे साम्हूं हीअं घुमंदो अॼु वरी फाथो थी तकलीफ़ आई अथसीं ख़बर झले त ख़बर त पई पंहिंजे मुंहं सां ईअं वेठा चवंदा साम्हूं वेही तमाशे जे लाइ तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधंदा पर पुटु चवंदा फलाणे सां हाजी दादी थी
आहे या कोन्हे? अॼु दुनिया जेको आहे तमाशो ॾिसण जे लाइ वेठी आहे। मुंहिंजा दोस्तो, अवां ऐं असांजो जेकॾहिं हक़ीक़ी दोस्त आहे त मिठड़े अलाह जी ज़ात आहे। अवां ऐं असांजो राज़िक बि अलाह, पंहिंजे ताल्लुक़ खे अलाह सां जोड़े ॾिसो त ज़िंदगी अलाह तबारक व तआला कीअं जन्नत वारी ज़िंदगी बनाइण थो फरमाए। अॼोको ज़मानो आहे, पंहिंजो ताल्लुक़ अलाह जी ज़ात सां जोड़ियो, रब खे परचायो, अलाह जे तरफ़ अचो। जेके मुसीबतूं आहिनि, मर्ज़ हुजे, तकलीफ़ हुजे, रिस्क जी तकलीफ़ हुजे, घरनि में रिश्तनि जी तकलीफ़ हुजे, घर न हुजण जी तकलीफ़ हुजे, अलाह सां यकीन जो रिश्तो ॻंढियो। भला रब सां ताल्लुक़ न हुयो तॾहिं बि त इंसान एतिरे क़दुरु ज़िंदगी गुज़ारे आयो न। हाणे जेकॾहिं अलाह सां ताल्लुक़ बणाए करे जेकॾहिं उन में थोरी देरि लॻे थी, अलाह हुन में आज़माए थो त रब त आहे, असांजो ई रब आहे न। उहो मुंहिंजो रब यकीननि असांजूं दुआऊं क़बूल करणु फरमाईंदो। उनजे दुआउनि जे क़बूलियत में को बि शक न हुजणु घुरिजे। इहो मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाइदो आहे। फरमाईंदा अलाह तव्हांजो सभु जाइज़ दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। इहो रसूलुल्लाह असांजे वासां वाइदो करे विया। पोइ रब जी मर्ज़ी आहे, अवां जी चाहत जे मुताबिक़ जेकॾहिं रब ॾे, मर्ज़ी जो मालिक आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अवां दुआ घुरंदा आहियो त मुंहिंजा रब साईं मूंखे घर ॾे, पर अल्लाह तबारक व तआला अवां जे हक़ में ॾिसंदो आहे त हिन जे अमलनि जे करे हिन जे साम्हूं मुसीबत लिखियल हुई, सुभाणे हिन जी जंग भॼी पिया, तकलीफ़ अचे हा। अल्लाह पाक उन दुआ खे उन जी मुसीबत जे टारण जो ज़रियो बनायो। इंसान खे त ख़बर ई न पई, पर अल्लाह पाक उन जे हक़ में अहिड़ो फ़ैसिलो करणु फरमायो जो बाने खे ख़बर ई न आहे। मुंहिंजो रब साईं पंहिंजे बाने जे हक़ में बहितरीन फ़ैसिला करण वारो आहे। हिकु त उहा दुआ क़बूल करे, उहा ई शइ ॾे, ऐं ॿियो इहो आहे त मुसीबत टारे। टियों इहो आहे, सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण फरमायो क़यामत जे ॾींहुं बाने जे लाइ हिसाब किताब थी वेंदो, फ़ैसिलो थींदो, हिनखे जान में खणी वेंदो, फ़रिश्ता खणी वेंदा। अचानक जेको आहे कुदरत जे तरफ़ खां आवाज़ ईंदो, बीहो, हिन जी हिकिड़ी शइ रहियल आहे, उहा हिन नेकिन वारे पलड़े में विधी वेंदी। नेकिन वारो पलड़ो झुकी पवंदो, गुनाहनि वारो पलड़ो मथे लटकी बीह रहंदो। पुछंदो, साईं छा हुई? फरमाईं त इहा दुनिया जे तख़्ते ते तो दुआ घुरी हुई, इख़लास सां। अल्लाह तबारक व तआला दुनिया में त तोखे उहा शइ न ॾिनी हुई, पर अल्लाह पाक इहा दुआ अमानत रखी हुई। अॼु वञे पोइ जहन्नम में रब उहा अमानत मोटाए करे तुंहिंजे नेकिन वारे पलड़े में विझराइण फरमाई। अॼु न अमानत जे विझण जे करे रब तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो करणु फरमाई। मुंहिंजे सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण साईं जन फरमान सचो आहे या कोन्हे? पाण साईं जन फरमायो, फरमाईं त उन वक़्त में बानो चवंदो, ए मुंहिंजा अल्लाह, काश जो दुनिया जे अंदरि मुंहिंजी का बि दुआ जो नतीजो दुनिया में न ॾियां, बसि आख़िरत जे लाइ रखियां, ताकी आख़िरत जे अंदरि ठठ कंदो दुआउनि जे सदके जन्नत मिलियो। तंहिंजे करे अर्ज़ु करण जो मक़सदु इहो, सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वाइदो ॿुधाइणु फरमायो। फरमाई अवां जेका जाइज़ दुआ घुरो था, वाइदो आहे अल्लाह जो, अल्लाह जे हबीब जो वाइदो आहे, रब उहा दुआ खे क़बूल थो फरमाए। पोइ दुनिया में ॾे मर्ज़ी वारो, आख़िरत में ॾे रब मर्ज़ी वारो। फरमाईंदा बल क़ालू मिस्ल मा क़ालल अव्वलून अफला ताक़िलून। क़ुरान फरमायो, ज़िंदा करण वारो बि अल्लाह, मारण वारो बि अल्लाह। फरमाई त राति ऐं ॾींहंनि खे मटाइण वारो बि अल्लाह। फरमाई अफला ताक़िलून, छा पोइ सम्झो छो नथा? बल क़ालू मिस्ल मा क़ालल अव्वलून। फरमाई त काफ़िर बि ईअं चवंदा, मिस्ल मा क़ालल अव्वलून क़ालू अइज़ा मितना व कुन्ना तुराबा। इहे काफ़िर उहे ई ॻाल्हियूं कंदा जीअं अॻु में ॻाल्हियूं कंदा हुआ। उहे चवंदा हुआ, अॻियां नबीअ बि ईअं चवंदा, असां ॿुधासीं पंहिंजे अबनि खां, चवंदा अइज़ा मितना व कुन्ना, जॾहिं असां मरी वेंदासीं ऐं मिटी बणिजी पवंदासीं, व कुन्ना तुराबन व इज़ामन, ऐं असांजा हॾा भुरी वेंदा, इन्ना लमबऊसून, चवंदा त छा असां ॿीहर वरी उथारिया वेंदासीं, लक़द वअदना नहनु व आबाउना। काफ़िर चवंदा त असां सां बि वाइदा कया विया ऐं असांजे अबनि ॾारनि सां बि वाइदा कया विया इन खां पहिरियां। हादा मिन क़ब्लु इन हादा इल्ला असातीरुल अव्वलीन। फरमाईं त इहे त कहाणियूं आहिनि पहिरियनि जूं। इहे काफ़िर चवंदा हुआ त असांजे अबनि ॾारनि खे बि ॿुधायो वियो, तव्हांखे बि उथारियो वेंदो, पर असां त ॾिठोसीं असांजा अब ॾाढा मरी करे मिटी थी विया, पर उन्हनि मां को बि ज़िंदा थी करे न उथियो। मुंहिंजे रब फरमायो, कुल लिमनिल अर्ज़। फरमाईं त इहे ई त आज़माइशूं आहिनि दुनिया जे तख़्ते ते। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं मुर्दे खे उथारे करे ज़िंदा करे ॾेखारियां, अल्लाह पाक मौजज़नि जे तौर ते ईसा अलैहिस्सलाम जे हथ में मुर्दे खे ज़िंदा करणु फरमायो। रब साईं मौजज़े जे तौर ते हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे मौत ॾेई करे 100 साल मौत ॾेई वरी अल्लाह पाक उनखे ज़िंदा करणु फरमायो। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला केतिरा ई जेके निशानियूं क़ुरान जे अंदरि बयानु फरमायूं। हाणे अव्हांखे अक़ीदो आहे, ईमान आहे क़ुरान जे मथां, अल्लाह जे क़ुरान जो यकीन कयो। फरमाईंदा कुल लिमनिल अर्ज़। हा, बाक़ी हर कंहिंजी ख़्वाहिश पूरी न थींदी। छो? फरमाई इन जे लाइ ताकी असां हिननि खे आज़मायूं, इन्हनि आज़माइशुनि खे असां रखियोसीं ताकी इन्हनि आज़माइशुनि जे अंदरि कामयाबु वञनि, उन्हनि खां बाद में जन्नत जहिड़ा अहिड़ा इनाम ॾियूं जो दुनिया जे अंदरि उन्हनि इन्हनि इनामनि जे बारे में सोचो ई कोन हूंदो। इनाम बि अहिड़ा मिलंदा न। पोइ यकीन कयो अल्लाह जे मथां, यकीन कयो अल्लाह जे क़ुरान जे मथां। फरमाईंदा कुल लिमनिल अर्ज़ व मन फ़ीहा।
प्यारा इन्हनि खे चओ ही ज़मीन सॼी कंहिंजी आहे वमन फीहा इन कुंतुम तालमून ऐं ज़मीन जे अंदरि जेके बि आहिनि इहे पखी पुखण इहे पोखूं इहे ज़रात इहे पाणी हलनि था ज़मीन जे तख़्ते ते अल्लाह पाक जबलनि खे खोड़ फरमायो ज़मीन जे अंदरि केतिरा ई जेके आहिनि लोहा धातियूं सोना चांदियूं ऐं जेके आहिनि पेट्रोल इहे गैसूं इहे सभु जो सभु अल्लाह पाक इन ज़मीन जे अंदरि पूर्ण फरमायूं फरमाई त इन ज़मीन जा ख़ज़ाना इहे सभु ज़मीन जो मालिक केरु आहे इन कुंतुम तालमून ऐं जेको कुझु ज़मीन में आहे जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे केरु आहे अल्लाह फरमायो सयक़ूलून लिल्लाहि काफ़िरनि खां तव्हां पुछंदा यारो काफ़िर बि तव्हांखे चवंदा हा वाक़ई ज़मीन ऐं आसमान जो मालिक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजो अल्लाह आहे वलइन सअल्तहुम मन ख़लक़स समावाति वल अर्द लयक़ूलुन अल्लाह फरमाई जेकॾहिं तव्हां काफ़िरनि खे चवंदा काफ़िर ॿुधायो त सही इन ज़मीन आसमान जो ख़ालिक़ केरु आहे काफ़िर बि चवंदा लयक़ूलुन अल्लाह फरमाई त हाओ असां भली गैरनि जी इबादत कयूं भली ओल इन हुबल ऐं इन्हनि बुतनि खे पूॼा कयूं इन्हनि वाणिया जेके आहिनि कंहिंजी बि पूॼा कनि पर ज़मीन ऐं आसमान जा इन सॼी काइनात जा मिसाल ॾेई करे तव्हां उन्हनि खां पुछंदा सभु चवंदा इन ज़मीन ऐं आसमान जो ख़ालिक़ ऐं मालिक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी अल्लाह जी रात आहे बाक़ी अलॻि ॻाल्हि आहे काफ़िर हुन में तावीलूं कंदा चवंदा तव्हां हुनखे अलाह था चओ असांजा हे पुतरा बि आहिनि असांजा वरी बुज़ुर्गड़ा बि आहिनि असांजूं हे कबरूं बि आहिनि असांजा हे जेके आहिनि पंजर बि आहिनि को जेके आहिनि कुचर पीर जे साम्हूं हथ ॿोड़ियूं वेठो आहे को जेको आहे झंडे जे साम्हूं हथ ॿोड़ियूं वेठो आहे को जेको आहे घोड़े जे साम्हूं पंहिंजी लिॾ लायूं वेठो आहे को जेको आहे साईं मुंहिंजे खे चवां क़बर जे साम्हूं वेठो हुनखे क़बर खे वेठो थो चटे को जेको आहे जनाज़े जे साम्हूं वेठो आहे को कंहिं कुबे जे साम्हूं वेठो आहे इहे सभु जो सभु जेके आहिनि भली अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे लाइ जन्नत रखणु फरमाई हुजे पर इहे काइनात जी ख़िलक़त जे अंदरि इन्हनि जो को बि हिसो न आहे काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक सिर्फ़ु मुंहिंजो अल्लाह आहे अल्लाह जे क़ुरान जो इहो सबक़ आहे फरमाईंदा कुल फला तज़क्करून प्यारा इन्हनि खे चओ जॾहिं इहा ॻाल्हि बि मञो था ज़मीन आसमान जो ख़ालिक़ मुंहिंजो अल्लाह आहे पोइ फरमाईंदा पोइ नसीहत छो नथा हासिलु कयो ज़ालिमो पोइ मञो छो नथा ॿी जॻह ते अल्लाह जो क़ुरान फरमायो फरमाईंदा मा तदऊन मिन दूनिल्लाहि अरूनी जिन खे तव्हां सॼो था भला इन्हनि जी का हिकिड़ी मख पैदा करे ॾेखारियो दुनिया में का बि शइ तव्हां नथा करे ॾेखारे सघो हिकिड़ी का मख ॾेखारियो त इहा असां वारे बुज़ुर्गो जेका वॾो थी वञे या हीउ जेको हीउ फलाणो जेको वण आहे कांडेरो आहे इहो मूं वारे बुज़ुर्ग पैदा कयो ईअं त न थींदो न साईं जेकॾहिं मरी वियो उहो अलाह मारियो बाक़ी जेकॾहिं पुटु ॾिनो त उहो वरी फलाणे बुज़ुर्ग ॾिनो मारण ते अलाह वेठो आहे वरी जीअण ते वरी तो वारो बुज़ुर्ग वेठो आहे ज़ालिम में आहे एॾो वॾो ज़ुल्म ऐं वरी चवंदा त जेकॾहिं पोइ तव्हांजे मथां आफ़तूं अचनि थियूं मुसीबतूं अचनि थियूं तकलीफ़ूं अचनि थियूं पोइ तव्हां भला अलाह खे न सॼो आफ़त टरी वञे बाबा उहा त ख़िलक़त अलाह जी ज़ात जी आहे न मिल्कियत अलाह जी आहे रब जी मर्ज़ी आहे सॼी दुनिया खे ख़तमु करे क़यामत बि त अलाह आणींदो न तोरो बुत आणींदो छा मर्ज़ी आहे तोखे मूंखे जेकॾहिं मारे मौत ॾे अलाह खां कोई पुछण वारो कोन्हे इहा त रब जी मिल्कियत आहे न तव्हांजे बुतनि जी पीरनि जी मिल्कियत थोरी आहे जो उहे जेके आहिनि पंहिंजी मर्ज़ी सां कंहिंखे मारनि या कंहिंखे जीआरनि या कंहिंजी मुसीबत करे फरमाईंदा सयक़ुल मन रब्बुस समावाति सबअ आया कुरान फरमायो फरमाईंदा इन्हनि ज़ालिमनि जे मुशरिकनि जे मथनि खे लोड वञी करे उन्हनि खे चओ प्यारा उन्हनि खे चओ मन रब्बुस समावाति इन्हनि ज़मीननि ऐं आसमाननि जो ख़ालिक़ केरु आहे इन्हनि जो रब सतनि आसमाननि जो रब केरु आहे व रब्बुल अर्शिल अज़ीम फरमाईंदा सतनि आसमाननि खां मथे अर्श अज़ीम आहे फरमाईंदा अर्श अज़ीम जो मालिक केरु आहे फरमाईंदा काफ़िर बि तव्हांखे चवंदा सयक़ूलून लिल्लाह फरमाईंदा काफ़िर बि तव्हांखे चवंदा त इन्हनि सतनि आसमाननि जो पैदा कंदड़ सतनि आसमाननि खे झलींदड़ सतनि आसमाननि खे हलाईंदड़ अर्श अज़ीम खे पैदा कंदड़ अर्श अज़ीम खे हलाईंदड़ ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे काफ़िर बि चवंदा फरमाईंदा कुल फला तत्तकून फरमाई प्यारा उन्हनि खे चओ पोइ ज़ालिमो अल्लाह खां डिॼो नथा जॾहिं इहे सभु शयूं अल्लाह जूं आहिनि पोइ सिर्फ़ु जेको आहे चंद इन्हनि ॻाल्हियुनि जे करे चंद इन्हनि जे करे ॻाल्हियूं कहिड़ियूं की हुन फलाणी खे पुटु न पियो थिए चौको वञी करे हुन कलंदर जी दरगाह ते टिकी त पुटु फत कोन ॾेई बा हे दलील आहे हे पूरी काइनात जे अंदरि जानवरनि खे ही पूरी काइनात जे अंदरि ज़मीन आसमान सभिनि जो ख़ालिक़ अल्लाह त वारी हिकिड़ी माई वञी चौको ते टिकी आई त हुनखे पुटु ॼाओ त उहो हुन पीर ॾिनो पोइ छो न चवंदा जेको आहे उहो शायदि हिन जे अंदरि को अथई उहो तुंहिंजे पीर जो कमाल आहे तुंहिंजे मुजावरनि जो कमाल थी सघे फरमाईंदा कुल मम बियदिही मलकूत कुल अञा क़ुरान फरमायो फरमाईंदा प्यारा इन्हनि खे चओ मम बियदिही मलकूत कंहिंजे हथ में आहे ज़मीन आसमान जी बादशाही कुल शैइन फरमाईंदा हर शइ जो मालिक केरु वहु युजीरु ऐं जेको कंट्रोल कंदड़ आहे हिननि जे मथां फरमाई वला युजारु अलैहि ऐं हुन रब जे मथां कंहिं बि क़िस्म जो कंट्रोल कोन्हे इन कुंतुम तालमून जेकॾहिं तव्हां ॼाणो था तव्हां गवाही ॾियो फरमाईंदा सयक़ूलून लिल्लाहि प्यारा इहे मुशरिक तव्हांखे वरी बि जवाबु इहो ॾींदा चवंदा त वाक़ई ज़मीन ऐं आसमान तमामु शयूं जेके बि आहिनि सभिनीनि जो कंट्रोल मुंहिंजे अल्लाह पाक जे हथ में आहे
कुल फअन्ना तुसहरून प्यारा पोइ इन्हनि खे चओ पोइ ज़ालिमो छाजे करे तव्हां फिरो था तव्हांजे मथां भला जादू थियल आहे छाजो मञो ई कोन था कारो पियो जादू थियल अथव छा थियो तव्हांखे अहिड़ो क़ुर तव्हांखे तौहीद अल्लाह जी सम्झाए थो मञो सभिनीनि खे मञो कंहिंजे मञण जो इनकार कोन्हे पर इबादत कबी ख़ालिस अल्लाह जी ज़ात जी सिर्फ़ु इहा ॻाल्हि आहे ईअं न आहे त जेकॾहिं कंहिंजी इबादत खां छलिजे त उहो को हुनजो इनकार आहे ईअं न आहे बल्कि इन जे मां तफ़सील नथो कयां टाइम थोरो आहे बहरहाल त कंहिंजो इनकार कोन्हे कंहिंजी बेतज़ीमी न आहे अल्लाह जो कसम रब जो क़ुर साम्हूं पियो आहे कंहिं बि अल्लाह जे वलीअ जी कंहिं बि अल्लाह जे रसूल जी कंहिं बि अल्लाह जे नबीअ जी कंहिं बि अहल बैत कंहिं बि सहाबीअ जी कंहिं बि पाक शख़्सियत जी बे एहतरामी मक़सूद न आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जे क़ुर जो पैगाम वाज़े करणु मक़सूद आहे त काइनात जो ख़ालिक़ काइनात जो मालिक ज़मीन ऐं आसमान जे अंदरि इबादत जे लाइक़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं ज़ात आहे त उहा अकेले अल्लाह जी ज़ात आहे अल्लाह खां सवाइ कोई शरीक कोन्हे फरमाईंदा बल अतैनाहुम बिल हक़ बल्कि इन्हनि वटि इहे ॻाल्हियूं सच सां आहियूं व इन्नहुम लकादिबून इहे जेके उन जे बावजूदि इन्हनि ॻाल्हियुनि खे कूड़ो कनि था अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह से क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।